तुझी तबीयत किया? हाँ ठीक है आदा। इहो तो बुधा जिथे तू के तू ही उते तो सा गड बियो केर हो? अदाश में पेरा त मां कॾहिं किथे हूंदी हुयसि। बस रात दी मुझी अखियूं ऐं हथ बदल हूंदा हुया। छा तू यो अंदाजो करे सकी थी तो वे मानू केर हुआ, घणा हुआ? न, छो तो ॻाल्हाईंदा तमामु घटि हुया ऐं आख़िरी ॾींहं ते झंग जी हुन कोठीअ में मूंखे कैद कयो जिथां मां ऐं वॾेरी रेशम भॼी निकितियूंसीं। भला रेशम तोसां कॾहिं मिली? हफ़्ते खन खां पोइ वॾेरी रेशम खे मूंसां गॾु कैद कयो वियो। पहरेदार घणा? पहिरियां त मूं हुन तरफ़ ध्यानु कोन पए ॾिनो, पर जॾहिं वॾेरी रेशम खे हुते आंदो वियो पोइ वॾेरी रेशम मुंहिंजो ध्यानु उन तरफ़ छिकियो। पोइ असां भॼण जो प्रोग्राम ठाहियोसीं। पोइ भला उते घणा पहरेदार हुआ? सिर्फ़ हिकु अदा जंहिंजो नालो जाड़ो हो। जाड़ो? जाड़ो इहो गुलज़ार जो साथी? ये तो पीर मुजन जो माण्हू आहे आशिम खान। मां हिनखे सुञाणा थो। इहो जाड़ो आहे ॾोहारी माण्हू। इहो पैसनि लाइ कमु कंदो आहे। कॾहिं गुलज़ार सां गॾु हूंदो आहे त कॾहिं टनेसर सां। मां हिन गुलज़ार खे ज़िंदा कोन छॾींदुसि। फारूक, माण्हू मारणु ॾुखियो आहे। इहा तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। तूं वञी झंग मां काठियूं करे अच। बाबा वॾा, हाणे मां छा कयां? ससी त मूंखां संभाली नथी थिए। अॻ में ई ससी खे शक आहे त अदा बहादुर सुणीअ में गैर मामूली दिलचस्पी वठी रहियो आहे। वेतर सुणीअ खे बहादुर जो घर वठी आयो आहे त ससीअ जी त अञा बि हालत ख़राब थी वई आहे। छा कजे रानी, बहादुर सरासर गलत कर रहियो आहे। हुनखे त असांजी इज़त जो बि ख़्यालु कोन्हे। हाणे बहादुर खे केरु सम्झाए? बाबा वॾा, इन मसइले जो आसान हल हिकु ई आहे त हाणे फौरन सुणीअ जी शादी कराए छॾिजे त बहादुर जो बि आसरो लही वेंदो ऐं ससीअ जो बि घर आबाद थी वेंदो। रानी जी, तूं बहादुर खे कोन थी सुञाणे। बहादुर ख़ामोश तूफ़ान आहे। हाणे हू सुणी खे कतई शादी करणु कोन ॾींदो। मां बहादुर खे चङी तरह सुञाणा थी ऐं ससी बि हुनखे चङी तरह सुञाणी थी। उन करे त वीचारी ससी परेशान आहे। बाबा, जेकॾहिं असां सुणीअ खे परणाईंदासीं त केरु रोकींदो असांखे? चयूं ना महाराणी त तूं बहादुर खे कोन थी सुञाणी। बहादुर ख़ामोश तूफ़ान आहे। बहादुर सुणी खे हरगिज़ शादी करणु कोन्हे। पर बाबा वॾा, पोइ आख़िर कजे छा? इहो मसइलो कीअं हल थींदो? बस रानी, अल्लाह जी ज़ात ते छॾ। जेका रब जी रज़ा। ऐं सुमरे घर अचो। अची छोकिरी का बयान वठो ऐं का कार्रवाई कयो। अच्छा ठीकु आहे। सूबेदार साहब, असांजा ॿ गुप्ताम माण्हू मारिजी विया पर तो कुझु कोन कयो। ॿ औरतूं खजियूं पोइ बि तव्हांजे बुत ते जूं ई कान सुनी। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, हरू भरू हिते कुर्सी सीड़ायूं छो वेठा आहियो? साहब, तव्हां मां अवाम खे टके जो बि फ़ाइदो कोन्हे। न अवाम जी जान महफूज़ आहे न ई वरी इज़त। आशिम खान, असां जांच करे रहिया आहियूं। कार्रवाई किथे पहुती न ॿुधाइण जो मां पाबंद न आहियां। बराबर मुंहिंजे हद में ॿ ॾोह थिया आहिनि, पर हिन ॾोह जो मां हिकिड़ो त ॾोही न आहियां। तव्हां बि पंहिंजूं इज़तूं संभाले रखो, सम्झई न? सूबेदार साहब, असांजो ॾोही पीर मुजन आहे, छो त जाड़ो पीर मुजन जो ई माण्हू आहे। जाड़ो धाड़ेल आहे ऐं गुलज़ार जे टोले जो आहे। पर ख़ैर, मां शाम पाणे सुणी खां बयान वठणी। माशाअल्लाह, सुभान अल्लाह, तू त ॾाढी सुहिणी।
तोखे चङी तरह ॾिठो ई कोन, अॼु तो तोखे ॾिसां। ख़ुदा तोखे वाह जो ठाहियो आहे, कंहिं निभागे जी नज़र न तोखे लॻी वञे। या फज़ुल बक बक पंहिंजी बंदि कर ऐं मूंखे हितां जल्दी आज़ाद कर, त सुठो न थींदई। या त पनी बशर खे बि ख़बर न आहे त तूं किथे आहीं। मां पाण काबू खान सां गॾिजी तोखे ॻोल्हे रहियो आहियां। तूं किथे आहीं? हुननि खे त तूं लभी कान थी। तुंहिंजी ॻाल्हि न हलंदी, हिकु न हिकु ॾींहुं तुंहिंजी ॻीचे में फाहो ज़रूर पवंदो। तो ई मूंखे अगवा करायो आहे न, इहो केस तोते मुक्तमी लॻंदो ऐं लोंग जी खून जो बि केस तोते लॻंदो। तूं एॾो अलमोन हीरो आहीं, मां त तोखे सही नज़र में ॾिठो ई कोन। अल्लाह जन्नत नसीब करे। मूंखे त इन छोरे रोशू निभागे तोॾां ध्यानु वधायो आहे। हाणे मां चवां थो तूं मां ॿई हिकु नई ज़िंदगी गुज़ारी। तूं बि परेशान लॻी पई। हाणे छॾ ड्रेग खे, छो थी एॾी ड्रेग करी? ऐं जॾहिं मूंसां शादी न कंदीअ न त वॾो गंद थींदी। शादी ऐं तोसां? ईअं कॾहिं बि न थींदो। मंगल खान, तो कॾहिं पंहिंजो आईने में मुंहुं ॾिठो आहे जो मां तोसां शादी कंदसि? छो, कहिड़ी कमी आहे मूं में? मुंहिंजी माउ मूंखे चवंदी, पुट पंगुल खान, तूं त लखनि में हिकु आई, आहियां जा न आहियां। तूं मिड़ई साण खां थी इहो चई, मां तोसां शादी ज़रूर कंदुसि। इहो पंगुल खान जो ज़िद आहे ऐं पंगुल खान खे जेकी शइ वणंदी आहे उहा हासिल कंदो आहे। बंगुल खान, तूं अधे हाशो मारण खां बची कोन सघंदे ऐं सुठो इन में अथई। तूं मूंखे तां आज़ाद कर। ईअं त मां तोखे कतई कोन छॾींदुसि। तुंहिंजे माइटनि खे त तुंहिंजो लाश बि कोन मिलंदो। इन जे करे चवां थो त तूं मूंसां शादी कर। शादी कंदीअ त फ़ाइदे में वेंदीअ। भली सोच, हिकु न 10 चकर सोच। मां बि सोचां थो, सोचींदीअ त फ़ाइदे में वेंदी। खुटको न कर, परेशान छो थी थी? सोच, सोचण जो तोखे वक़्तु आहे। हुजनि साईं, वक़्त सां गॾु मां बि सुधरी वियो आहियां। हाणे मां कंहिंखे बि बख़्श करण वारो न आहियां। सुठो अथई त तूं बि सुधरी वञ, न त पोइ ख़बर अथई न, कानून आहे त सभु कुझु आहे। यादि रख सिकंदर, हिन थाणे ते मुंहुं रखरायो। तुंहिंजी यादाश्त अगरि सही आहे, इहो बि यादि हूंदई तोखे नौकिरी बि मुंहुं ॾियराई हुई। हीअ जेका तोखे वर्दी पातल आहे न, इहा नौकिरी तोखे मुंहुं वठाए ॾिनी हुई। तुंहिंजी नौकिरी वठाइण में मुंहिंजो वॾो हथु आहे। सभु कुझु यादि आहे। हुजनि साईं, नौकिरी वठाए ॾियण खां अॻु में तो इहो शर्त त न रखियो त तूं सभु नाजाइज़ कम मूंखां कराईंदे। इन नौकिरीअ मूंखां मुल्क ऐं आइन सां वफ़ादारीअ जो कसम वरितो आहे ऐं अॼु मां उन कसम ते क़ाइमु आहियां। इन रस्मुनि ऐं क़स्मुनि खे केरु थो यादि करे? हिकु गैरतमंद सिपाही इन कसम खे कॾहिं बि कोन विसारींदो। हुजनि साईं, हिकदमि जाड़े ऐं गुलज़ार खे पेश कर, न त मां तुंहिंजी ज़मानत बि रद्द कराए छॾींदुमि। धमकी थो ॾीं? सिकंदर, तो त मुंहिंजनि जूं मौजूं बि ॾिठो आहे न। हुजनि साईं, मां तोखे 2 ॾींहंनि जो अल्टीमेटम थो ॾियां। जेकॾहिं तो 2 ॾींहंनि में जाड़े ऐं गुलज़ार खे पेश न कयो त तूं बि लोही शीखनि जे पोयां हूंदे। समझी वए न? कानून आहे त सभु कुझु आहे। पंगुल खान जे पंगुल ते। अरे सो पंगुल खान, ॿुधो अथई न, जॾहिं गोवा खे खुटी खणंदी आहे शिकारनि जा घर ॻोल्हींदी आहे। जनेसर, केर गोवा ऐं केर शिकारी आहे, इहा त तोखे बि चङी तरह ख़बर आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, अॼु ताईं तो मुंहिंजूं अञा अखियूं चङी तरह न ॾिठियूं। जे ॾिसी वठी न त इहो ॻाल्हाइण विसरी वञे।
ए गरीब जा ॿार किथे ये नंबर ठाहिण जे चक्कर में मरी न पवी। अरे रे मतलब जी ॻाल्हि कर, छाजे लाइ हुई? बाक़ी हे रननि वारा ताना न ॾींदो कर। मूंखे ख़बर आहे तूं जेतिरो मुड़ुस माण्हू आहीं। बंगुल खान, शुरुआत मूं तुंहिंजे वाठे खां कई आहे। मां अञा सलाम ई न कयो त हिन पंहिंजी हैसियत ॾेखारी। बंगुल खान, मां तुझी औताक ते पान हली आयो हां। चंद दिनों में चेहरे पे फेयरनेस का उजाला। अगर चाहिए नूर तो लगाइए नूर। नूर हर्बल ब्यूटी क्रीम, a product of Black Rose Cosmetics. मां तोखे टिजा बिजा कोन थो, मार्गो तोखां एतिरो पुछण आयो आहियां त जेकॾहिं रेशम तो वटि आहे या उन जे बारे में का तोखे ॼाण आहे त असांखे ॿुधाए। ऐं हिकु ॿी ॻाल्हि बि यादि रख, जेकॾहिं तूं उन जे अगवा में शामिल आहीं त मूंसां सिधी ॻाल्हि कर, मां तोखे माफ़ करे छॾींदुसि, पर रेशम खे असांजे हवाले कर। बस खबरदार जे इहा कोड़ा इल्ज़ाम ते हया अथई। मूंखे का बि ख़बर कान्हे त तुंहिंजी इहा रेशम किथे आहे। ऐं कॾहिं बि असांखे इहा ख़बर पई त रेशम तो वटि आई उन जे अगवा करण में तुंहिंजा हथ आहिनि, त पोइ यादि रखे छॾजांइ, जिन्न छॾई भूत छॾई, पर ही हाशिम तोखे कॾहिं कोन छॾींदो। ऐं पोइ तोखे टोड़ाए टोड़ाए कीले कीले विच चौंक ते न मारियाई न त मुंहिंजो नालो बि हाशिम खान न आहे। हाशिम अखियूं पटे ॻाल्हाए, पटे ॻाल्हाए। ख़बर त कंहिं जॻह बीठो आहीं? बंगुल खान, बंगुल खान, सतन तरन जो चङो मर्स रेस बंगुल खान खमाई लाहींदई, खमाई। ऐस बंगुल खान को त जिन्न बि पनाह वठंदा आहिनि। तो मौत मौत करी गरीब जा ॿार वञ पंहिंजो कमकार कर। अरे हाणे तूं चुप कर, गमदार जा पुट। अरे मां तोसां ॻाल्हाइण कोन आयो आहियां, मां हिन बंगुल सां ॻाल्हाइण आयो आहियां। तूं विच में न ॻाल्हाए। मूं वटि वॾेरी रेशम कान्हे का, तव्हांजा ये शक जाया आहिनि। ऐं इहो न सम्झ त मां तुंहिंजे हिन हथियारणे खां डिॼां थो। ऐं इहो कन खोले ॿुधी छॾ, न मूं अगवा कराई आहे, न मुंहिंजो को हथ आहे, ऐं न वरी मूंखे का ख़बर आहे। सुठो हिन में थई त बंगुल खान जे बंगुले मां इज़त सां हलियो वञ। इहा तिर तिर न कर मुंहिंजे साम्हूं। ऐं जॾहिं मुंहिंजो न मीटर फिरियो त वॾो कंद थींदी। हल हाणे बंगुल, मां चवां थो सच सच ॿुधाए। अॼु मां तोसां इज़त सां ॻाल्हाइण आयो आहियां। जे डंडो खयुमि न त अहिड़ो हशर कंदोसीं जो हीअ पूरी दुनिया ॾिसंदई। मां पंहिंजी ज़बान ते अॼु बि क़ाइमु आहियां। मुंहिंजो बि फर्ज़ हुयो हिकिड़ो दफ़ो तोखे इज़त सां सम्झायां। जे बंगुल इज़त सां सम्झे त ठीक, न त मूंखे ॿी ॿोली बि ईंदी आहे। मां हिट
रुगो मयार लहण आयोस। रेस बहादुर खान मां चवां थी इने सूणीअ जी पचर छॾे ॾे न त ॾाढो बुरो थींदई। ससुई तोखे त ख़बर आहे त ही बहादुर जहिड़ी तेड़ीअ खे अख खणी ॾिसंदो ई न आहे ऐं जेके ॾिसंदो आहे न त उनखे हासिल ज़रूर कंदो आहे। पर हल छॾ इन ॻाल्हि खे, मज़ाक हो क्या। सोणीअ सां वाकई मुंहिंजी दिलि हुई पर मालिक ने इनकार कयो। हाणे उहो मुंहिंजी दिलि मां निकिरी चुकी आहे। पंहिंजे दिल के धोई साफ कर बहादुर। मां कंहिं भी पलीत जो पेर पंहिंजे प्यार जे घर में हरगिज़ बर्दाश्त न कंदसि बहादुर। खबरदार बहादुर, मां ॿीहर कॾहिं भी तुंहिंजे वाता इहो लफ़्ज़ न ॿुधां जंहिंमें सूणीअ जे लाइ प्यार हुजे। भले अॼु आई आहे सही बहादुर खान खे सम्झाइण। चुप करे वेही रह ससुई। जेकॾहिं हथ मां वठी वञी पले जे घर विया रहे केरु रोकींदो मूंखे? मां तोखे रोकींदसि बहादुर। ॾिसां मां भी तूं इन सूणीअ सां कीअं थो ॻाल्हाए। बड़ा ॻाल्हि तो ॿुध, जेकॾहिं मां वञी सोणीअ सां शादी कयां तो केरु रोकींदो मूंखे? जेकॾहिं तूं सूणीअ सां शादी कंदे त यानी मां वञी ॿियो कोर्स कयां। पंहिंजी ज़ुबान खे लगाम ॾिस। तुंहिंजा इहे लफ़्ज़ तुंहिंजी मौत बणिजी सघनि था। मुफ्त में मरी वेंदी। वाह बहादुर खान वाह, तुझी सोच के सलाम आ। जेकॾहिं तूं भी औरत जो नालो तो वठी तो गैरत महसूस तो करी। जेकॾहिं मां ॿियो मुड़ुस करण जो नालो थी वठां तो बेगैरत बणिजी वयसि। छो बहादुर छो? जेकॾहिं मर्द प्यार करे त आशिक, जेकॾहिं औरत प्यार करे त कमीनी। लगे तो त तुंहिंजो ज़िंदगीअ तां अरवा मां कयां मज़ाक ऐं तूं वञी थी सीरियस ईंदी। मां तुझे सूरन खां मुई चङी आहियां बहादुर। मूंखे रुगो इहो ॿुधाए, गैरत रुगो मर्दनि खे ईंदी आहे छा? ज़मीर त औरत खे भी आहे, उहो न जाॻंदो छा? खबरदार खबरदार, जेकॾहिं इलाही ज़ुबान हलाई अथई त इहा ज़ुबान काकड़े मां छिके कढंदुसि। मूंखे गूंगो करे विहारे छॾ तूं बहादुर, पर मां हिलो ज़रूर हलाईंदमि। मां कॾहिं भी पंहिंजे मथां पाणी न छॾींदमि। ॿुधी छॾ बहादुर। हाजी शरीफ जाड़े सां मुलाक़ात कर, पर मुंहिंजी ॻाल्हि न विसारजो। वॾो सूबेदार त थी वियो आहे न हिकु मर्ज़, असां काॾे वेंदासीं? महिरबानी संतरी, मूंखे रुॻो आज़ादु थियण ॾे। तुंहिंजा सभु थोरा मां लाहे छॾींदुसि। तोखे त ख़बर आहे त शरीफ हिकिड़ो माई त आहियां। चङो अवी आराम सां मुलाक़ात कयो। वॾो बि गश्त ते वियो, हाल केॾी महिल मोटे। ठीकु आहे, मां हाणे हलां। हे हाल वाला जी शरीफ, मस्त लॻो पियो ई न? जड़ा तोखे शाबाश हुजे। हिते केतिरनि जा कहिड़ा हाल हूंदा? मूंखे ज़रे घटि अची त महीनो थियो आहे, को सहार लहण वारो आहे ई कोन। मिट माइट बि हथ कढी हलिया विया। तॾहिं त तव्हां संगतियुनि खे तकलीफ़ ॾिनी अथव। हुकम कर हाजी शरीफ, मूंखे गुलज़ार मोकिलियो आहे, तोड़े सलाम मोकिलिया। तूं हुकम कर हाजी शरीफ, ॿी गुलज़ार तुंहिंजी कहिड़ी मदद करे? जड़ा गुलज़ार खे वञी चओ त मूंखे आज़ादु कराए। मां अकेलो थी पियो आहियां, को बि मददगार कोन्हे को। मुंहिंजे भाणजे बहादुर मूंखे बदिरायो आहे। तव्हां दोस्त मुंहिंजी का वाहर कयो। अदा शरीफ, तुंहिंजो हुकम खपे। मां अॼु शाम धारे वापसि हलियो वेंदुसि ऐं गुलज़ार खे तुंहिंजो नियापो वञी ॾींदुसि। महिरबानी जड़ा, मुंहिंजा संगत खे खोड़ सारा सलाम ॾिजे। वालेकुम सलाम हाजी शरीफ, हाणे मां हलां। ठीकु आहे।
बहादुर साईं अवां खैर त आहे न? हाँ सब खैर आहे। मां तव्हांजी तबियत पुछा करण आहियां। हाणे कीअं आहे तव्हांजी तबियत? मां ठीकु आहियां। बुखार बि छॾे वियो आहे ऐं पेर बि ठीकु थी विया आहिनि। थोड़ी घणी या कमज़ोरी आहे, सा 2 ॾींहंनि में ठीकु थी वेंदसि। अवां ॿुधायो, अवां कीअं आहियो? मां त ठीकु आहियां। अदी ससु कीअं आहे? ससु बि ठीकु आहे सोनी। भला ॿियो हाल अहवाल वेहण लाइ न चवंदासीं? वेहो वेहो। बहादुर साईं, मां अवां जो शुक्रियो थी अदा कयां जो अवां मुंहिंजी जान बचाई। अल्लाह साईं अवां खे आबाद करे। सच पुछी न सोनी त मूं तुंहिंजी न पर पंहिंजी जान बचाई आहे। बहादुर, मां अवां जे लाइ चांहि ठाहे छा? न सोनी, मां त चांहि पीअण न आहियां। मां असल में तोखां पंहिंजे रवैये जी माफ़ी वठण आहियां। मूंखे ईअं न करणु खपंदो हो। ठीकु आहे, तूं हसीन आहीं, ख़ूबसूरत आहीं, पर मूंखे इहो बि सोचणु घुरिजे हा त तूं फारूक जी मंग आहीं। इन करे मां तोखां माफ़ी वठण। बस बहादुर साईं, पुराणियूं ॻाल्हियूं वरजाइण मां कहिड़ो फ़ाइदो? बहादुर, तोखे शर्म अचणु घुरिजे। अकेली छोकिरी ॾिसी तूं हुनखे तंग करे रहियो। तंग त तो मूंखे कयो आहे। जेड़ी तेड़ी माल ॾिस विच में टंगण ऐं बीठो आहीं। मसलो कहिड़ो आहे तोसां? जेॾी केॾी महिल तूं बि असांजे घर में भॻो बीठो आहे। नहीं तो कर असांजे घर में। बकवास बंद कर। तू केर थींदो आहे मूंखे रोकण वारो? ही घर तुंहिंजे पीउ जो न आहे, ही चाची सूमर जो घर आहे। तू पाण पर आहे टुकड़नि ते पलजी थो ऐं मूंखे चई थो त नाच ईंदुसि मान घर में। ॾिसां त कहिड़ो मुड़ुसु माण्हू मूंखे रोके थो पियो। शर्म त तोखे बि न आहे। प्राण मर्दनि खे पाण सां गॾु वेही कीअं? फारूक, मां चुप।